कुझु अहले इल्म इहो मौक़फ़ रखनि था त उनखे रोज़ो न रखणु खपे ऐं न ईद करणु खपे, बल्कि उन्हनि खे मुस्लमाननि जी जेका उहा पाबंदी करणु खपे। ज़िलहजा जो चंड आहे त हाणे केरु माण्हू पाण चंडु ॾिसी वठे थो, पोइ हाणे 9 तारीख़ ते वञी अरफ़ा में वञी अकेलो बीह रहे त इन जो केर बि क़ाइल न आहे। छा हिकु शख़्स पाण जे चंडु ॾिसे थो त उहो उन चंड जी रोयत जे मुताबिक़ रोज़ो रखी सघे थो या मुल्क सां गॾु हलणु लाज़मी आहे? इन हवाले सां अहले इल्म जो इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ो मौक़फ़ त हीअ आहे त उहो शख़्स जो रमज़ान दाख़िल थियण जी जेका रोयत आहे उन में बि हू रोयत ॾिसी पाण पंहिंजी रोयत जे मुताबिक़ रोज़ो रखी सघे थो ऐं ईद बि इन हिसाब सां जेको आहे उहो करे सघे थो। पर उन में उलमा इहा रखी आहे शर्त त उहो उनजो ऐलानिया न करे। सिरी तौर ते उनजी 2 वजह ॿुधायूं हुयूं आहिनि। ऐलानिया छो न करे? उनजी हिकिड़ी वजह आहे त ऐलानिया तौर ते मुस्लमाननि जी उहा मुखालफ़त न थिए, ऐं ॿी वजह इहा आहे त जो ईद जे मौक़े ते हू माण्हू रोज़े में हूंदा ऐं हू ईद करे रहियो हूंदो त माण्हुनि जो जेको आहे बदगुमानी बि उनजे बारे में वधंदी। हिकिड़ो मौक़फ़ हीअ आहे त उनखे पंहिंजी रोयत जे मुताबिक़ रोज़ो रखणु खपे ऐं ईद करणु खपे। ॿियो मौक़फ़ अहले इल्म जो हीअ आहे त रमज़ान जे दाख़िल थियण जे लाइ त उहो पंहिंजी रोयत ते एतबार करे, यानी चंड ॾिसी रोज़ो रखी वठे, पर रमज़ान जे ख़ात्मे जेको यानी ईद जो चंड आहे उन जे लाइ उहो मुस्लमाननि जी रोयत सां गॾु ईद करे। ऐं टियों मौक़फ़ जेको आहे अहले इल्म जो उहो हीअ आहे त फ़र्द वाहिद यानी हिकिड़े शख़्स जी पंहिंजी अलॻि रोयत जेका आहे उनजो उन वक़्तु एतबार न थींदो जेसि ताईं मुल्की तौर ते अनाउंसमेंट न थिए त रोज़े रखण जे हवाले सां। इन जे लाइ लाज़मी आहे त हू भले उन चंड ॾिसी वरितो आहे, पर जेसि ताईं जेको आहे मुल्की तौर ते अनाउंसमेंट न थी आहे उनजे जेको आहे जंहिं इलाइक़े में रहे थो माण्हू उन रोज़ो न रखियो आहे त उनखे रोज़ो न रखणु खपे ऐं न ईद करणु खपे। इन जी हिकिड़ी दलील अहले इल्म ॾियनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असौम यौम तसूमून वल फितर यौम तुफ्तिरून वल अज़हा यौम तुज़हून। इहा हदीस जेका आहे तिरमिज़ी में सुनन तिरमिज़ी में आहे ऐं अलामा अलबानी रहमतुल्लाह अलैह इनखे जेको आहे सही क़रार ॾिनो आहे। त इन हदीस जो मतिलबु इहो आहे त रोज़ो उन वक़्तु थींदो जॾहिं मुस्लमान रोज़ो रखंदा, ऐं जेको ईद उल फितर उन वक़्तु थींदी, रोज़े जो इफ़्तार उन वक़्तु थींदो जॾहिं मुस्लमान कंदा, ऐं ईद उल अज़हा उन वक़्तु थींदी जॾहिं मुस्लमान कंदा। त इन हदीस जी रोशनी में कुझु अहले इल्म इहो मौक़फ़ रखनि था त उनखे रोज़ो न रखणु खपे ऐं न ईद करणु खपे, बल्कि उन्हनि खे मुस्लमाननि जी जेका उहा पाबंदी करणु खपे। ऐं अक़ली तौर ते बि उहे दलील ॾियनि था, उहे चवंदा मसइलन ज़िलहजा जो चंड आहे त हाणे केरु माण्हू पाण चंडु ॾिसी वठे थो, पोइ हाणे 9 तारीख़ ते वञी अरफ़ा में वञी अकेलो बीह रहे त इन जो केर बि क़ाइल न आहे। त इन्हनि सभु टिनिनि मौक़फ़नि मां जेको वल्लाहु आलम असांजी थोरी तहक़ीक़ जे मुताबिक़ सही मौक़फ़ आहे उहो इहो पहिरियों मौक़फ़ आहे त क़ुरान मजीद में अलाह ताला फरमायो कि फ़मन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु, कि जंहिं चंडु ॾिसी वरितो आहे उहो रोज़ो रखे। त हाणे हुन चंडु ॾिसी वरितो आहे, पहिरीं हुन ते ज़िमेदारी आहे त हू वञी गवाही ॾिए मोतबर जाइ ते जिथे गवाही क़बूल थींदी आहे, ताकी मुस्लमान बि उन सां गॾु रोज़ो रखनि। जे उनजी गवाही रद्द कई वई आहे, क़बूल न कई वई आहे, त हाणे उनजे मथां इहो लाज़मी आहे त हू जेको सिरी तौर ते पंहिंजे तौर ते हू रोज़ो रखी वठे, छो जो उनखे यकीन थी वियो आहे त रमज़ान दाख़िल थी चुको आहे। ऐं रब्बुल आलमीन इहो फरमायो कि फ़मन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु। त इन आयत जी रोशनी में वल्लाहु आलम उनखे रोज़ो रखणु खपे, ठीकु आहे। ऐं ईद जो मौक़ो हुजे त उन ॾींहुं हू रोज़ो न रखे, छो जो उनखे यकीन थियो आहे त ईद जो ॾींहुं आहे, ईद जे ॾींहुं रोज़ो रखणु जाइज़ न आहे। जेसि ताईं अव्हांजे सवाल जो ॿियो जुज़ आहे त कहिड़े शख़्स जी गवाही मोतबर आहे रोयत जे हिसाब सां, चंडु ॾिसण जे हिसाब सां, त बुनियादी 2-3 शर्तूं अहले इल्म ज़िक्र कयूं आहिनि। सभ खां पहिरीं त गवाही ॾियण वारो मुस्लमान हुजे, काफ़िर जी गवाही चंड जे बारे में क़बूल न थींदी। ऐं ॿी जेका शर्त रखी आहे आदिल हुजे। आदिल जो जेका तारीफ़ अहले इल्म कई आहे हू इहा आहे त हू कबीरा गुनाहनि खां बचंदो हुजे ऐं सगीरा गुनाहनि ते इसरार न करे, यानी कि फासिक़ फाजिर न हुजे, सच ॻाल्हाइण वारो हुजे, पोइ कौल किरदार जे अंदरि जेको आहे सचो हुजे,
ऐं बेहयाई ऐं बेशर्मी जे कमनि खां बचियलु हुजे, यानी कबीरा गुनाह न करे ऐं सगीरा गुनाहनि ते इसरार ऐं हमेशगी इख़्तियार न करे, उहो आदिल शख़्स आहे। ऐं टी शर्त जेका अहल इल्म ॿुधाई आहे उहा ही आहे त हू यानी कि बालिग़ हुजे, यानी नंढे ॿार जी गवाही इन बाब में क़बूल न थींदी। इहे बुनियादी टे शर्तूं आहिनि, चंड जेको बि ॾिसे थो इहे शर्तूं उन में मौजूदु आहिनि त उनजी गवाही क़बूल थींदी।